खबर शामिल कई पिया खैरपुर में रिपोर्ट मोहम्मद पंजल गाऊ जी प्रेस क्लब फकीराबाद के गोठ मोहरम खासकली जी रेवासण जो पुट समेत जागीरानी बिरादरी के बासरन खिलाफ एहतजाज। तफसील मूजब गोठ मोहरम खासकली जी रेवासण मसमात वादुल जाल मौला बख्श खासकली ताईं ते चयो त जागीरानी बिरादरी के बासरन मीर जागीरानी ऐं पुटन नईम नदीम जागीरानी मुंहिंजे पुटन मोहम्मद याकूब ऐं पीराणो उर्फ दरगाही खासकली ते हमलो करे सख्त ज़ख्मी करे छॾियो। हद जी पुलिस का इलाज लाइ लेटर वठी जंहिंखे फौरी तौर गम्स अस्पताल गंबट दाख़िल कयो। मसमात वादुल चयो त मुझो नालो आ वादुल, मुझे मुर्स जो नालो आ मौला बख्श खासकली, मुझे पुटो दरगाही वडो पीराणो भी सॾींदासीं दरगाही भी सॾींदासीं। ॿियो नंबर पुट मुझो मोहम्मद याकूब। असांखे असली पंहिंजी खाते वारी ज़मीना ने चौधारी जागीरान ने को हाणे ॻोठ विधा ने पंहिंजा घर विधा अथनि। हाणे असां सां मुंहिंजो पुटु विया कमंद कटण ॿिज जे लाइ कमंद पोखण जे लाइ वेठा उते असां मोहरम खासकली जे ॻोठ में वो कमंद कटण विया आहिनि। मीर जागीरानी जा पुट कादन जा पुट जागीरानी जा उहे मुंहिंजे बचन सां विड़िया आहिनि। पाण मीर बीठो आहे उन असांजे मुंहिंजे बचन ते वांगार करे सॼो घोठ थी करे हमलो करे मुंहिंजे बचन खे मारियो अथनि। हिकिड़ो मुंहिंजो पुटु जेको दरगाही आहे पीराणो उहो सीरियस पियो आहे। मां उहो खैरपुर ताणी सिविल अस्पताल में खणी आई आहियां त बि अञा ताणी मुंहिंजो सबक में न आयो आहे। बाक़ी धकी आहे मुंहिंजो गंबट सिविल में खैरपुर ताणी बि खणी वञा त बि मुंहिंजो सीरियस पियो आहे, अञा सबक में न आयो आहे। हाणे असांखे हक़ खपे। डीएसपी सखर वारो खैरपुर वारो जेके भी आहिनि असांजा एनपीएन जेके भी आहिनि असां सां इंसाफ़ खपे। साईं बचन शाह आहे असांजे इलाइक़े में जेके भी सैयद आहिनि जेके भी वॾेरा आहिनि असां सां इंसाफ़ खपे। असांजी हद में पनाहो कलोड़ो आहे वॾेरो उन ताणी भी असां विया आहियूं। मां क़ुरान मुसाफ़ कचो पको जागीरान जे में क़ुरान खणी वई आहियां पर सदाईं असां सां ज़ुल्म कया था। हाणे असांखे पंहिंजो इंसाफ़ खपे।